हदीस पाक में अचे थो एकड़ो शख्स हो जंहिंजो नालो किफिल हो। कुरान पाक में ईंदो आहे न वज़ल किफले मुफस्सिरीन लिखियो आहे इहो उहो किफिल आहे जंहिंजो हदीस में ज़िक्र आहे। वॾो खाती हो, वॾो गुनाहगार हो, वॾो बदकार हो, माण्हुनि जी नज़र में किरियल हो। हे इन काबिल भी ना है जो हिन जे लाइ दुआ जे लाइ हथ न खणजनि, लेकिन अहिड़ी सिद्दीक़ दिल सां तौबा कयईं। हदीस पाक में अचे थो तो वो औरतन जो शौकीन हो, हिकड़ी नेक औरत हुई, वड़ी हसीन जमील औरत हुई, पर जेडी हसीन हुई एडी नेक हुई। इन उनसा नाजायज ताल्लुक कायम करण जी कोशिश कई, लेकिन वो जवाब दींदी रही। बिल आखिर हिकड़े मौके ते गुरबत मजबूरी वडी गाल आहे, अल्लाह से पनाह। इनजे करे प्यारे पैगंबर फरमायो कादल फक्र अन यकून कुफरा, कदा कदा इंसान के गुरबत जेका है न उहा कुफर ते पहुचाईंदी आहे। अल्लाह गुरबत दे त सब्र कंदा कयो, इहो भी हिकड़ो इम्तिहान या आज़माइश हूंदी आहे। बहरहाल उहा मजबूर थी करे उन शख्स वट आई, रेट तय थियो। ऐन उन मौके ते उनजे जिस्म ते खौफ खुदा जे करे ॾकणी कपकपी तारी थी वई। इन किफिल नामी शख्स खे चयो चई पंहिंजी रज़ा ख़ुशी सां आई आहियां, मां पैसा ॾिना आहिनि, छो एतिरो तूं खौफ ददा, छो थी ॾिजे? चई अल्लाह गवाह, अल्लाह गवाह, मां पाक दामन औरत आहियां, जिंदगी में मुझो अंग कान ॾिठो आहे, मुझो अल्लाह गवाह। हाणे भी मांगे रब जी रहमत में उम्मीद आहे, मुझो अल्लाह मुंहिंजी इज्जत जी हिफ़ाज़त कंदो। मूंखे हालात मजबूर कयो आहे, जंहिंजे करे मां हिते आई आहियां। बस इन नौजवान जा ये अल्फाज जेके आहे ये असर करे विया, मुंहिंजी दिल पानी वांगुर कमजोर थी वई। अल्लाह उन औरत जे जुमलन में हिन ज़ालिम जे लाइ हिदायत जो सामान रखी छॾियो। फौरन ते हथ पंहिंजी चादर हुन न्याणी खे पाराए चवे थो तूं मुंहिंजी न्याणी आहे, हे जेके पैसा ॾिना अथव हे खणी वापसि वञ। किस्मत में तौबा लिखियल हुई। सिद्दीक़ दिल सां हिकड़े पासे तौबा थो करे, जिंदगी जी भी वो आखिरी रात हुई। रात जो दम परवास थी वियो, हिन दार फानी के छॾे करे दारुल बका जे तरफ़ हलियो वियो। ओ मुसलमानो, जिंदगी जो कोई पते न आहे। माण्हू घरों निकिरंदो आहे, वञा तो सामान वठण, रस्ते में एक्सीडेंट थी वेंदो आहे, वापसी में उहो माण्हू ज़िंदा न ईंदो आहे, उनजो जनाज़ो ईंदो आहे। तंहिंजे करे इहो इंतज़ार न कयो, सुभाणे तौबा कंदासीं, अॻिते जुमे ते तौबा कंदासीं, ईद ते तौबा कंदासीं। अॼु जो इहो अल्लाह तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे, जेको जिते वेठो आहे उते वेही करे दिल में पंहिंजे गुनाहनि जो इस्तेग़फ़ार करे कसम रब मोहम्मद अल्लाह जे रहमत जो समंदर वॾो झोले में आहे। जॾहिं गुनाहगार माण्हू अल्लाह जी दरबार में अखियुनि मां बगोड़ा वहाए करे अल्लाह जी दरबार में अर्ज़ कंदो आहे, रब जे रहमत जो समंदर उथी पवंदो आहे। अल्लाह वो तौबा करण वारे सां लेखा ई नाहे कंदो, अल्लाह उनजे माफ़ी जो ऐलान करे छॾींदो आहे। फरमायो मेरे पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ताइब मिन ज़ंब कमला ज़ंब लहू, फरमाया गुनाहगार जरा गुनाह का तौबा कंदो आहे, अल्लाह उनखे ईअं धोई करे पाक बणाईंदो आहे ॼण को गुनाह कयो ई कोन हुयईं। रब मयार ही न दींदो आहे। बहरहाल अर्ज़ पे कयूं, जिंदगी जी भी आखिरी रात हुई, वफ़ात करे वियो। जॾहिं सुबुह थी माण्हुनि खे ख़बर पई बाबा फलाणो माण्हू मरी वियो आहे। जीअं पंहिंजे इलाइक़े में को माण्हू अहिड़ो ॾोहारी क़िस्म जो हुजे या को माण्हू ज़ानी हुजे, को शराबी हुजे, मरी वञे, का मुले खे ॿुधायो त मुलो छा चवंदो?
बाबा असां जनाज़ा ही कोन पढ़ूं ये शराब पींदा या हमरा के पान के खबर काने का बाबा तो बस सजदा दिना बाय तू कुरान जो याद क्यों बाय तू पढ़े ही पर खबर थई तो ये कबूल थ्यू के न थ्यू कबूल करण वारी ज़ात मुझे रब जिया इन जे करे शाह अब्दुल भटाई रहमतुल्लाह अलैह फरमाया अघा में त पानत मनन खे मोट इहो थवा अघा में त पानत मनन खे मोट बोलन चो बाबा असां जनाज़ा पढ़सूं वही कोने त ज़ानी किस्म दा माण्हू है खुदा जी ज़ात जो कसम हदीस पाक में अचे थो माण्हू वञी करे जो ॾिठो तुंहिंजे पेशानी ते लिखियल हो वाह मुंहिंजा रब करीम तुंहिंजे गुनहगार जे परदे रखण ऐं उन्हीअ जे तर्जमानी करण तां मां कुर्बान वञा जरा गुनहगार तौबा कंदो आहे उन्हीअ जी वकालत मुंहिंजो अल्लाह पाण कंदो आहे मुफस्सिरीन लिखियो आहे हदीस जे किताबनि में मौजूद आहे अल्लाह पाक पेशानी ते लिखराए छॾियोसि छा लिखरायई क़द गफ़रल्लाहु लिलकिफ़्ल क़द गफ़रल्लाहु लिलकिफ़्ल अरशवारे साईं फरमायो मौलवियो पीरो निमाज़ियो कारियो हाफ़िज़ो मुझो बानो गुनाहगार हो पर वडी तौबा कई थई लिहाज़ा हिनते तंज़ न कजो हिनते तंद न कजो हिनजे मफ़रत ते शक न कजो मां पंहिंजे बाने के माफ़ करे छॾियो आहे मां पंहिंजे बाने के माफ़ करे छॾियो आहे पहिरियां जेके जनाज़े पढ़ण जो इनकार पिया करनि बाद में लखनि जी तादाद में उन जे जनाज़े में शिरकत करण खे सवाब त छा पर सादत ऐं एज़ाज़ पिया सम्झनि पहिरियां निमाज़ पढ़ण जो इनकार पिया कनि पोइ वरी जनाज़े में शिरकत करण खे एज़ाज़ पिया सम्झनि त इन नेक जे जनाज़े में असां शरीक वाला आली व अस्हाबिही व आले बैतिही अजमईन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ह क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला तहक़िरन्न मिनल मारूफ़ि शैआ वलौ अन तल्क़ा अख़ाक बिवजहिन तल्क़िन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन वनानु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जमा पसंद दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदन अबदा। न थी हाल की जब हमें अपनी खबर, न थी हाल की जब हमें अपनी खबर, रहे देखते औरों के एबो हुनर, पड़ी अपनी खराबियों पर जो नजर, तो निगाह में कोई बुरा न रहा। बिरादरान इस्लाम, निहायत काबिल कदर बावकार मोहतरम मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, अज तव्हांजे गोठ कादराबाद जे अंदर दावत दीन ऐं दावत तबलीग जे निस्बत सां अवां दोस्तन सां हम कलामी थियण जो शरफ नसीब थी रहियो आहे। मां निहायत ममनून ऐं मशकूर आहियां हाफिज गुलाम सरवर जोयो साहब जो, जे हिन अज़ीम शान प्रोग्राम में मुना चीज के मदू करे तव्हां दोस्तन जे साम्हूं चंद दीनी ॻाल्हियूं रखण जी मूंखे सआदत फराहम कई। अजीज दोस्तो ऐं मुसलमान भाइरो, मूंखां पहिरीं काफ़ी उलमा इकराम बयान करे चुका आहिनि ऐं बाद में भी पोइते काफ़ी उलमा इकराम बाक़ी रहनि था। असल मुफस्सल ऐं मुदल्लल बयान कायदे सिंध हजरत मौलाना मुफ्ती ताहिर महमूद साहब जन जो थींदो, उनखां पहिरीं मूंखे थोड़े वक्त जे लाइ तव्हां दोस्तन सां हम कलामी थियण जो मौक़ो मिलियो आहे। लिहाज़ा मां कोशिश कंदुसि त थोरे ई वक्त जे अंदर थोड़ी ही ॻाल्हि कयां, लेकिन उहा माना खेज़ हुजे। हदीस पाक में भी अचे तो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमायो त खैरुल कलाम कल्ल व दल्ल औ कमा क़ाल अलैहि सलातु वसलाम। फरमायो तो बेहतरीन कलाम हुआ जो थोड़ो हुजे पर उनकी माना मतलब वडो हुजे। तो वडो वाइज वडा आलिम सगोरा कंदा, मां नंढो मौलवी आहियां, नंढियूं ॻाल्हियूं कंदुसि ऐं नंढो वाइज कंदुसि। बस मुंहिंजो वाइज इहो ई आहे त ॿ ॻाल्हियूं ज़हन में रखो। ये ॿ शयूं तव्हां पंहिंजे अंदर पैदा कयो। हजरत मालिक बिन दीनार वांगुर मां तव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां। इंशाअल्लाह अल्लाह तव्हांखे उनजे सदके जन्नत अता कंदो। तव्हां सां मिड़नी जूं कमियूं कोताहियूं माफ़ कंदो। तव्हां चवंदो बाबा मुल्लो जन्नत जी ज़मानत थो ॾे, पहिरियां पाण वेंदो, इहा मुंहिंजे रब खे ख़बर आहे, लेकिन मुंहिंजो ईमान आहे त मुंहिंजे पाक नबी जो फरमान सचो आहे। अखियन सां का ॻाल्हि ॾिसूं उन ते एॾो ईमान नाहे जेॾो पैगंबर जे फरमान ते ईमान आहे। हुज़ूर ॿुधायो आहे, चओ बराक सच आहे। नंबर 1 हे ॻाल्हि ज़हन में रखो
कोई भी इंसान तमा के केडो भी बज़ाहिर किरियल नजर अचे, शराब पीअंदे नजर अचे, जिना कंदे नजर अचे, तुझे नजर में केडो भी किरियल होजे, लेकिन इस्लाम तो के यो सबक थो ॾे तो तू इनके न किरा, तू इनके बुरो न समझ, इनके हकीर न समझ। खास तौर ते या बीमारी वरी असा मुलन में वडी आ केड़ी चवंदा जे हर मानू जहन्नम में विंदा बगी असा जे अबे जी जन्नत इलाड़ थेला असा वो मुला चार जन्नत में विंदा थे। अरे जन्नत को जरे बे एकड़ जी आजा जो तवा पंज मुला विंदो बाकी दुनिया न विंदी हो। जन्नत इन जमीन आसमान खां भी वडी आ, वडी वसी आ। ऐं बियो अल्लाह जो रहम को तव्हां असां जेतिरो आहे छा, रब जो रहम तमामु वॾो आहे, ख़ुदा जेॾो वॾो आहे एॾो उनजो रहम आहे। अवल त कंहिंखे बि हकीर न सम्झंदा कयो। असां मुला त चङनि भननि इज़त वारनि जा पटका लाहींदा आहियूं, कंहिं इज़त वारे जी इज़त बर्दाश्त न आहियूं कंदा। ऐं यादि रखो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब फरमायो, हुजूर सचो है न, पैगंबर का मथे भला कंजो वायदा आहे छा। कादराबाद जा मुसलमानों रहमत वारे नबी, इज्जत वारे नबी, अजमत वारे नबी, शान वारे नबी, 1,24,000 जे सरदार नबी मुझे पाक नबी मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्नल हसदा इन्नल हसदा इन्नल हसदा फरमायो तो हसद एडो खराबा, इन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुल हतब कमा ताकुलुन नारुल हतब औ कमा काल। इन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब औ कमा काल अलैहिस्सलातु वस्सलाम। फरमायो हसद नेकन के इए सारे खाक बनाइंदो आ जिए बा सुकल काठन के साड़ींदी आ। न निमाज ते नाज कयो, न पटकन ते नाज कयो, न के बे अमल ते नाज कयो, रब जी रहमत में उम्मीद रखो उन ते नाज कयो। लिहाजा कंखे भी हकीर न समझंदा कयो। अल्लाह के इया गाल पसंद नाहे। हर मानू के भलो समझंदा कयो। मुमकिन आ मता तुझी नजर में किरल हुजे पर सुभाणे रब के उनजो को अमल एड़ो पसंद अची वने, अल्लाह उनके मनसब विलायत अता करे। तू दिसंदो राजी वनी, तू निमाजी हुजण जे बावजूद, फटके पधण जे बावजूद, कुरान जो कारी ऐं हाफिज हुजण जे बावजूद इने तासुब जे करे, इने हसद जे करे जहन्नम में हलियो वने ऐं हो अल्लाह जे आॾो सिद्दीक़ दिल सां तौबा करण जे करे जन्नत हलियो वने। एड़ा वाक़ियात हदीस जे किताबन में भरिया पिया। हदीस पाक में अचे थो एकड़ो शख्स हो जंहिंजो नालो किफिल हो। कुरान पाक में ईंदो आहे न वज़ल किफले, मुफस्सिरीन लिखियो आहे इहो उहो किफिल आहे जंहिंजो हदीस में ज़िक्र आहे। वॾो खाती हो, वॾो गुनाहगार हो, वॾो बदकार हो, माण्हुनि जी नज़र में किरियल हो। हे इन काबिल भी ना है जो हिन जे लाइ दुआ जे लाइ हथ ला खणजन, लेकिन एड़ी सिद्दीक़ दिल सां तौबा कई। हदीस पाक में अचे थो तो वो औरतन जो शौकीन हो, हिकड़ी नेक औरत हुई, वरी हसीन जमील औरत हुई, पर जेडी हसीन हुई एडी नेक हुई।
हिन उनसा नाजायज ताल्लुक कायम करण जी कोशिश कई, लेकिन वो जवाब ॾींदी रही। बिल आख़िर हिकड़े मौके ते गुरबत मजबूरी वॾी ॻाल्हि आहे, अल्लाह से पनाह। इनजे करे प्यारे पैगंबर फरमायो कादल फक्र अन यकून कुफरा, कदा कदा इंसान के गुरबत जेका है न उहा कुफर ताईं पहुचाईंदी आहे। अल्लाह गुरबत दे त सब्र कंदा कयो, इहो भी हिकड़ो इम्तिहान या आज़माइश हूंदी आहे। बहरहाल उहा मजबूर थी करे उन शख्स वट आई, रेट तय थियो। ऐन उन मौके ते उनजे जिस्म ते खौफ खुदा जे करे ॾकणी कपकपी तारी थी वई। हिन किफिल नामी शख्स खे चयो चई पंहिंजी रज़ा ख़ुशी सां आई आहियां, मां पैसा ॾिना आहिनि, छो एतिरो तूं खौफ ददा, छो थी डिॼे? चई अल्लाह गवाह, अल्लाह गवाह, मां पाक दामन औरत आहियां, जिंदगी में मुझो अंग कान ॾिठो आहे, मुझो अल्लाह गवाह। हाणे भी मांगे रब जी रहमत में उम्मीद आहे, मुझो अल्लाह मुंहिंजी इज्जत जी हिफ़ाज़त कंदो। मूंखे हालात मजबूर कयो आहे, जंहिंजे करे मां हिते आई आहियां। बस इन नौजवान जा ये अल्फाज जेके आहे ये असर करे विया, मुंहिंजी दिल पानी वांगुर कमजोर थी वई। अल्लाह औरत जे जुमलन में हिन ज़ालिम जे लाइ हिदायत जो सामान रखी छॾियो। फौरन ते हथ पंहिंजी चादर न्याणी खे पाराए चवे थो तूं मुंहिंजी न्याणी आहे, हे जेके पैसा ॾिना अथव हे खणी वापसि वञ। किस्मत में तौबा लिखियल हुई, सिद्दीक़ दिल सां हिकड़े पासे तौबा थो करे। जिंदगी जी भी उहा आख़िरी रात हुई, रात जो दम परवास थी वियो। हिन दार फानी खे छॾे करे दारुल बक़ा जे तरफ़ हलियो वियो। ओ मुसलमानो, जिंदगी जो कोई पतो नाहे। माण्हू घर मां निकिरंदो आहे, वञा तो सामान वठण, रस्ते में एक्सीडेंट थी वेंदो आहे, वापसी में उहो माण्हू ज़िंदा न ईंदो आहे, उनजो जनाज़ो ईंदो आहे। तंहिंजे करे इहो इंतज़ार न कयो, सुभाणे तौबा कंदासीं, अॻिते जुमे ते तौबा कंदासीं, ईद ते तौबा कंदासीं। अॼु जो इहो अल्लाह तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे, जेको जिते वेठो आहे उते वेही करे दिल में पंहिंजे गुनाहनि जो इस्तेमाल करे कसम रब मोहम्मद अल्लाह जे रहमत जो समंदर वॾो छोले में आहे। जॾहिं गुनाहगार माण्हू अल्लाह जे दरबार में अखियुनि मां बगोड़ा वहाए करे अल्लाह जी दरबार में अर्ज कंदो आहे, रब जे रहमत जो समंदर उछली पवंदो आहे। अल्लाह वो तौबा करण वारे सां लेखा ई नाहे कंदो, अल्लाह उनजे माफ़ी जो ऐलान करे छॾींदो आहे। फरमायो मेरे पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ताइब दम कमला दम लहू, फरमाया गुनाहगार जरा कुरान का तौबा कंदो आहे, अल्लाह उनखे ये धोई करे पाक बणाईंदो आहे, ॼण को गुनाह कयो ई कोन हुयई। रब मयार ही न दींदो आहे। बहरहाल अर्ज़ पे कयूं, जिंदगी जी भी आखिरी रात हुई, वफ़ात करे वियो। जॾहिं सुबुह थी माण्हुनि खे ख़बर पई बाबा फलाणो माण्हू मरी वियो आहे। जीअं पंहिंजे इलाइक़े में को माण्हू अहिड़ो ॾोहारी क़िस्म जो हुजे या को माण्हू ज़ानी हुजे, को शराबी हुजे, मरी वञे, का मुले खे ॿुधायो त मुलो छा चवंदो, बाबा असां जनाज़ा ई कोन पढ़ूं, ये शराब पींदा हा। या हमरा के पान के खबर काने का बाबा तो बस सजदा दिना बाय तू कुरान जो याद क्यों बाय तू पढ़े ही पर खबर थई तो ये कबूल थ्यू के न थ्यू। कबूल करण वाली रात मुझे रब दिया इनजे करे शाह बिलतुल भुटाई रहमतुल्लाह अलैहि फरमाया अघा में पानत मनन खे मोट इहो थव अघा में पानत मनन खे मोट। बोलन चो बाबा सा जनाजा पढ़सूं वही कोने त जानी किस्म दा मानू है खुदा जी जात जो कसम हदीस पाक में अचे थो मानन वनी करे जो लिखो तुम जे पेशानी ते लिखल हो
वाह मुंहिंजा रब करीम तुझे गुनाहगार जे पर्दे रखण उन जे तर्जमानी करण ता मां कुर्बान वञा। जरा गुनाहगार तौबा कंदो आ उन जी वकालत मुंहिंजो अल्लाह पाण कंदो आ। मुफस्सिरीन लिखियो आ हदीस जे किताबन में मौजूदात अल्लाह पाक पेशानी ते लिखराए छॾियोसि। छा लिखराई? कद गफर अल्लाहु लिल किफली कद गफर अल्लाहु लिल किफली। अरश वारे साईं फरमायो मौलवियो पीरो निमाज़ियो कारियो हाफ़िज़ो मुझो बानो गुनाहगार हो पर वडी तौबा कई थई लिहाज़ा हिनते तंज़ न कजो हिनते तंद न कजो हिनजे मफ़रत ते शक न कजो। मां पंहिंजे बाने के माफ़ करे छॾियो आहे मां पंहिंजे बाने के माफ़ करे छॾियो आहे। पहिरियां जेके जनाज़े पढ़ण जो इनकार पिया करनि बाद में लखनि जी तादाद में उन जे जनाज़े में शिरकत करण खे सवाब त छा पर सादत ऐं एज़ाज़ पिया सम्झनि। पहिरियां निमाज़ पढ़ण जो इनकार पिया कनि पोइ वरी जनाज़े में शिरकत करण खे एज़ाज़ पिया सम्झनि त इन नेक जे जनाज़े में असां शरीक थियूं। कल कलो को ॾींहुं ॻाल्हि थी आहे त करे छॾिया। जंहिंखे रब इज़त ॾींदो आहे न पोइ माण्हू वरी उनजा हासिद बि घणा पैदा थींदा आहिनि पर इज़त ऐं ज़िलत कंहिंजे हथ में आहे? तो अलाह जे हथ में आहे। क़ाइद सिंध हज़रत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शहीद इस्लाम पंहिंजे हयाती में रब उनखे वॾी इज़त ॾिनी हुई पर हासिद बि वॾा आम माण्हू न लिहाज़ा मुला कंहिंजे पुठियां पइजी वञूं न त पोइ रब रहम करे। को कहिड़ी ॻाल्हि कंदो हो को कहिड़ी ॻाल्हि कंदो हो वॾा वॾा हासिद आहे मुंहिंजा बि पर दुनिया ॾिठो सुबुह जो टाइम हो सुबुह जो टाइम हो फजर जी नमाज़ वुज़ू करे मस्जिद में आयो नमाज शुरू थो करे फजर की सुन्नत शुरू थो करे थोड़ा दुश्मन अची करे मस्जिद जे अंदर हिन जवान ते गोलियुनि जो वार थो करे। बावजूद अल्लाह के घर में खुदा के सामने सजदो दे पांजी जान जान आफरी जे सुपर थो करे एड़ी शहादत एड़ो सब्र करने के नसीब थो करे जो सहाबा किराम का बाद में अजी दी ताई एड़ो मनसब एड़ी शहादत के भी नसीब न थी। इज्जत जिलत जो मालिक मुझो रब्बा लिहाजा पहिरियां इहो अज़म कयो त का भी इंसान के हकीर न समझंदा कयो का भी इंसान ते अज़मत मोहम्मद मुस्तफा शहीद इस्लाम डॉक्टर खालिद महमूद सुमरो कायद सिंध हजरत मौलाना राशिद महमूद सुमरो नारे तकबीर। कंहिंजे ज़ाहिरी अमाल के ॾिसी करे उन ते तनकीद न कंदा कयो। मुमकिन आहे मता अल्लाह वटि उन जो कोड़ो अमल हुजे जंहिंजे करे हो रब के एड़ो वणी वञे जो रब उन खे विलायत नसीब करे छॾे। तूं तनकीद जे करे जहन्नम हलियो वञे पंहिंजा अमल चट करे वेही रहे। हिकु ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि का भी अमल के नंढड़ो न समझंदा कयो त हे नंढो अमल आहे मूंखे छा मिलंदो। मसलन हे वाइदा कुरान पाक जो हिन में आया हूं हाणे हिन में बज़ाहिर चुप करे कुरान ॿुधण ज़ाहिर में तव्हांखे नंढड़ो अमल नज़र थो अचे न। का आलिम सां हथ मिलाइण का आलिम जी इज़त करण बज़ाहिर में तव्हांखे नंढड़ो अमल नज़र थो अचे पर खुदा जो कसम आहे जे खुदा के इहो वणी वञे न त इहो ई अमल तव्हांजो तव्हांजे मग़फ़िरत जे लाइ काफ़ी आहे।
ऐं ख़ास तौर ते उलमा जो अदब कयो। अवा को भोतार को नवाब को सरदार तव्हां गिनका माण्हू जी पारत करे तो पोइ हया थींदो कि न थींदो। ज़रदारी साहब जो मिसाल ॾियां, ज़रदारी साहब जो कंहिंखे चवे त बाबा मोरे में मुंहिंजो फलाणो खान मुंहिंजो हमरा अथव त हुनजी इज़त कंदासीं न। पर अफ़सोस आहे तव्हां मुसलमाननि जे मथां हो जन जी पारत 1.25 लख नबियुनि जो सरदार मुंहिंजो पाक नबी मोहम्मद अरबी करे वियो, उन्हीअ जो हया नथा कयो। पर यादि रखो उलमा जी इज़त ते कोई फ़र्क़ु न पवंदो, उलमा जी इज़त ते कोई फ़र्क़ु न पवंदो। जंहिंखे ख़ुदा जेका इज़त ॾिनी आहे कोई माउ जो पुटुनि जी इज़त खे घटि नथो करे सघे। पर पंहिंजो बेड़ो थो बोड़े, पंहिंजो बेड़ो थो बोड़े। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त फासिक आलिम जी भी, फासिक आलिम माना ज़ानी हुजे, बेनमाज़ी हुजे, उनजी तौहीन करण वारो जेको शख्स आहे इहो बि ईअं सम्झो ॼण त दीन जी तौहीन थो करे। ऐं इन माण्हू खे अल्लाह ताला वॾी सज़ा ॾींदो आख़िरत जे अंदरि। पर दुनिया में जेका घटि में घटि मौलाना लिखियो आहे इनखे सज़ा मिलंदी न, इहा मिलंदसि जो उलमा जी तौहीन करण वारे खे मरण वारे वक़्त में कलमो नसीब न थींदो। हाणे जे कलमो नसीब न थियो त ॿियो छा, इन खां वधीक बि बर्बादी कहिड़ी आहे? ऐं तुंहिंजो बिगड़ियो छा आहे? मुंहिंजो साईं त पारा थो करे सिर्फ़ उलमा जी न बल्कि पूरी दुनिया जे गुनहगारनि जी, एबदारनि जी। मुंहिंजो साईं तो फरमाए मन सतरन्नास फसतरहुल्लाह। खास तौर ते मां मौलवियुनि हाफ़िज़नि खे गुज़ारिश कंदुसि उहे कंट्रोल कनि पंहिंजे मथां, छो त इहा बीमारी असां में घणी आहे। पाण फरमायो मन सतरन्नास फसतरहुल्लाह। जेको बेजाए दुनिया में लिकाईंदो आहे अल्लाह कम जरीन जेन अमल जे करे उन जे बनते उन जे गुनाहन ते रहमत जो पर्दो रही अल्लाह पाक कम जरीन जे मग़फ़िरत जो ऐलान कंदो। इहो भलो आहे किनन ॿिए जी एब जोई करे जहन्नम में हलिया वञूं, इहो भलो आहे। पर तव्हां असांजी त मानी हज़म नथी थिए जेसीं ताईं ॿिए जी गिला ग़ीबत न कयूं, ॿिए जी एब जोई न कयूं। पाण ॼण खीर जो धोतल हुजे हमरा। जेके ज़िंदा वेठा उहे त पंहिंजी जॻह ते, पर जेके वेचारा मरी विया, जंहिंजे क़ब्रनि जा निशान मिटिजी विया, जंहिंजा हॾा ॻरी विया, उन्हनि खे बि माफ़ नथा कयूं, उन्हनि ते बि तबसरा था कयूं। तुथरा ॾाॾा अहिड़ा, तुथरा बाबा अहिड़ा, तुथरा नाना अहिड़ा। हालांकि मुंहिंजो साईं तो फरमाए उज़कुरू मौताकुम बिमहासिनिहिम, उज़कुरू मौताकुम बिमहासिनिहिम। फरमाए तो पंहिंजे मुर्दनि खे नेकियुनि सां भलाइनि सां यादि कयो। बहरहाल मुंहिंजो वादो अथव हिकु त कंहिंखे बि बुरो न सम्झो, तव्हांखे बि हक़ीर न सम्झो। मुमकिन आहे त अल्लाह वटि इन्हीअ जी तोखां बि वधीक इज़त हुजे, बता अल्लाह वटि उनजो वॾो मक़ाम हुजे, तव्हांखे बि हक़ीर न सम्झो। इन जे करे क़ुरान तो फरमाए वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा। फरमाए तो वॾी ख़राबी आहे, वॾी वेरानी आहे, वॾी बर्बादी आहे, वॾी तबाही आहे हर उन शख़्स जे लाइ जेको परपुट ॿिए जी गिला ग़ीबत करे या कंहिंखे हक़ीर सम्झी करे साम्हूं उन जे मथां तंज़ करे, साम्हूं उन जी तौहीन करे। हर माण्हू इज़त वारो आहे, हर कंहिंखे इज़त नफ़्स आहे। भोतार थो अचे त नचूं था बि, पर जे ग़रीब थो अचे त साम्हूं उन जी बेइज़ती था कयूं। अरश वारो साईं तो फरमाए हया कर, भोतार जो ख़ालिक भी मां, इन फ़कीर जो ख़ालिक भी मां, हो भी मुंहिंजो ख़ल्क़ ला, हो भी मुंहिंजो ख़ल्क़ ला।
अमीर भी मुझो बानुआ हे गरीब फकीर भी मुझो बानुआ तुझे मता लादिवा ते हिन जो भी एहतराम कर हुन जो भी एहतराम कर बिनन के पाण का भलो समझ पाण के घट कर पाण के घट कर रहमत वारो साईं तो फरमाए मन तवाज़ा लिल्लाह रफ़ाहुल्लाह जेको अल्लाह जी रज़ा जे लाए पाण के घट समझंदो आ पाण के हेठ कंदो आ बे जी इज्जत कंदो आ बे जो एहतराम कंदो आ पाण का देख पे भलो समझंदो आ रब तो फरमाए मां उन्हीअ के बुलंद कंदो आया मां उन्हीअ के इज्जत ॾींदो आया मां उन्हीअ के मकाम अता कंदो आया अर्ज पे कयूं अवल त काखे भी हकीर न समझो हिकड़ो इहो जज्बो पंहिंजे अंदर पैदा कयो हर को ॿिए खे पाण खां भलो समझे दादा मूंखां भलो आहे मूंखां भलो आहे छो त आलिमुल गैब मुंहिंजो रब आहे मुमकिन आहे मता अलाह वटि तोखां वधीक उनजो दर्जो हुजे तू तुंहिंजी ज़ाहिरी कंडीशन खे ॾिठो आहे न अलाह त अंदर खे ॼाणे थो अल्लाह द अंदर खे ॼाणे थो ऐं ॿियो इहो जज्बो पंहिंजे अंदर पैदा कयो त कंहिं बि अमल खे घटि न सम्झंदा कयो घटि करे छॾे न ॾींदा कयो मसलन हिकिड़ो फ़क़ीर आहे सदा थो लॻाए तूं थो चवीं दादा हाणे हिनखे 10 रुपया ॾींदुसि इहो कहिड़ो अमल आहे या वरी को कीड़ो आहे को मकोड़ो आहे को मरे थो या रस्ते ते को ईज़ा दे वण आहे उन्हें के तव्हां समझो था रस्ते तां वञूं था रस्ते ते को पत्थर पियो हाणे के इने के जो गाड़ी रोके वरी इने के जो परे कयां इहो कहिड़ो वॾो अमल आहे मुमकिन आहे मता इहो ई अमल तुंहिंजो अलाह खे वणी वञे इन जे करे अलाह तुंहिंजी मग़फ़िरत करे छॾे तुंहिंजी आख़िरत जेका आहे भली करे छॾे हदीस पाक में अचे थो हज़रत सुफियान सूरी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वक्त जो मुहद्दिस भी आहे पंहिंजे वक्त जो मुफस्सिर आज़म भी आहे फ़क़ीह आज़म भी आहे वली भी आहे वॾनि सिफ़तनि जो मालिक हो मुहद्दिस भी हो मुफस्सिर भी हो फ़क़ीह भी हुयो वक्त जो वली भी हुयो तकरीबन कोई हदीस जो अहिड़ो किताब न आहे जंहिंमें सुफियान सूरी जो ज़िक्र न हुजे वॾो अज़ीम इंसान हो पंहिंजे दौर जो वफ़ात थी वई दुनिया छॾे वियो हिकिड़े अल्लाह जे बाने के ख़्वाब में हुनसां मुलाक़ात थी सुफियान दे हवाल अल्लाह पाक तोसां कहिड़ो मामलो कयो छा थियो हिसाब किताब कीअं थियो चई यार मूंसां अजीब मामलो थियो आहे चई कहिड़ो चई मां जिंदगी हदीस पढ़ाई जिंदगी पूरी कुरान पाक जो दर्स ॾिनुमि हज़ारनि लखनि जे तादाद में मुंहिंजा शागिर्द कई फिके जा मसला ॿुधायमि कई फतवाऊं ॾिनमि कई लखे माण्हुनि खे अल्लाह जो नालो सेखारियमि ज़िक्र करायमि अल्लाह अल्लाह उनखे पढ़ायमि कई गुरबा मसाकीन जी इमदाद कयमि मूंखे त दिल में इहो हो हे एॾा वॾा अमल कया अथमि शायदि इहे मुंहिंजे रब खे वणिया हूंदा इन्हनि अमलनि जे करे मुंहिंजी माफ़ी जो फ़ैसिलो थींदो पर चई यार मूंसां अजीब मामलो थियो सुफियान ॿुधा त सही छा थियो चई अल्लाह जी दरबार में मुंहिंजी पेशी थी अल्लाह पाक मूंखे फरमायो सुफियान मुंहिंजो जी मुंहिंजा रब करीम फरमाई सुफियान तुंहिंजे ज़िंदगी जे तमाम अमाल में मूंखे हिकिड़ो तुंहिंजो अमल वॾो पसंदि आयो वॾो तुंहिंजो अमल मूंखे वो पसंदि आयो उन हिकिड़े अमल जे करे मां तुंहिंजे मग़फ़िरत जो ऐलान थो कयां साईं वो कहिड़ो अमल आहे फरमाई सुफियान तूं मुंहिंजे हदीस पियो लिखी
तू हदीस पियो लिखे तो कलम स्याही जे अंदर मस जे अंदर ॻोड़े ॿाहिर कढियो। अॻे ज़माने में काने जा कलम थींदा हुआ, उहे मस में ॿोड़े उन सां लिखंदा हुआ। इएं सुफियान सूरी मस में कलम ॿोड़े ॿाहिर कढियो। अल्लाह पाक फरमायो सुफियान उन कलम जी चोटी जे मथा मख अची करे वेही रही तो लिखण छॾे ॾिनो तो इंतजार कयो हे अल्लाह जी मखलूका भले हे प्यासिया प्यारिया हे पंहिंजी प्यास पूरी करे पंहिंजी उन पूरी करे भले पी करे ढो करे हो पी करे ढो करे बाद में उडरी वही तो बाद में लिखण शुरू कयो सुफियान तुंहिंजे जिंदगी जे अमाल में मां अल्लाह खे इहो तुंहिंजो अमल अहिड़ो पसंदि आयो जो मां रब इन अमल जे सदके तुंहिंजे मग़फ़िरत जो ऐलान थो कयां। ॿी रिवायत में अचे तो हिकिड़ो शख्स उनजी भी अल्लाह जी दरबार में पेशी थी। रहमत वाले नबी फरमायो बनी इस्राइल में हिकिड़ो शख्स हो वफ़ात थी वई। एक अल्लाह वाले के उनसां मुलाकात थी। उनका पुछा गई ॿुधा वो भी पंहिंजे वक्त जो वॾो नेक निमाज़ी हो दीनदार हो। अल्लाह वाले पुछ से दे खबर रब करीम तो सा कहिड़ो मामलो कयो चई निमाज़ूं पढ़ियमि दीन जी वॾी ख़िदमत कयमि मूंखे उन अमाल ते नज़र हुई पर मूंसां अजीब मामलो थियो। ॿुधा कहिड़ो मामलो थियो चई अल्लाह जी दरबार में पेशी थी। अल्लाह पाक फरमायो पाना तुझे जिंदगी जे अमाल में मां अल्लाह के हिकिड़ो तुंहिंजो अमल अहिड़ो पसंदि आयो उन अमल जे सदके मां तुझे माफ़ी जो ऐलान थो कयां। कहिड़ो अमल आहे कहिड़ो अमल आहे अल्लाह पाक फरमायो तुंहिंजो अमल है तू रस्ते सां वञी पियो रस्ते जे विच में एक ईज़ाद कंटेदार हिकिड़ो वण हुयो उनखे तो कटे करे रस्ते के तो साफ़ कयो हो त का ख़ल्क़ खुदा के को ईज़ा न पहुचे। इन तुंहिंजे अमल जे करे मां अल्लाह तुंहिंजे माफ़ी जो ऐलान थो कयां। इनजे करे कादराबाद जा मुसलमानों रहमत वाले नबी इज्जत वाले नबी शान वाले नबी 1,24,000 लगन के सरदार नबी मुझे पाक नबी मोहम्मद अरबी अलैहिस्सलाम वसलाम फरमाई ला ताकरन मिनल मारूफ शैया ला ताकरन मिनल मारूफ शैया फरमाई कदा भी का अमल के हकीर समझी करे छॾे न ॾींदा कयो जेको भी नेक अमल तव्हां के नज़र अचे वो करण तव्हां जो कम आहे उन्हें के कबूल करे उन्हें के बदले में तव्हां जी मग़फ़िरत करण रब कायनात जो कम आहे। दुआ है अल्लाह ताला जो कुछ मूं ॻाल्हायो अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।